नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो मां आहियां सैयद शमीला शिराजी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। नवाज़ लीग 27 आईनी तरमीम लाइ पीपल्स पार्टी खां मदद घुरी वरिती। पीपी चेयरमैन पारां तस्दीक। सलाह मशवरे लाइ पार्टी जी सीईसी जो इजलास 6 नवंबर ते तलब। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नवाज़ लीग 27 आईनी तरमीम लाइ मदद घुरी आहे। वज़ीर आज़म जी क़यादत में लीगी वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई। पीपी चेयरमैन सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजे बयान में चयो आहे त 27 आईनी तरमीम में आईनी अदालतनि जो क़याम, एग्जीक्यूटिव मैजिस्ट्रेशन जी बहाली, जजनि जी मुक़ररिन बदिलनि जा इख्तियार ऐं NFC में सूबाई हिस्से जे तहफ़ुज़ जो ख़ात्मो शामिल आहिनि। 6 नवंबर ते पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में इन हवाले सां गौर वीचार कयो वेंदो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पायदार मुआशी तरक़ी लाइ बुनियादी सुधारा ज़रूरी आहिनि। मुल्क में मुआशी इस्तेहकाम अची चुको आहे। मईशियत दुरुस्त रुख में आहे। IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो मुआशी बहितरी जी तौसीक़ आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त असां मैक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम जे हवाले सां अहम कमु कयो आहे। टैक्स निज़ाम ऐं तवानाई समेत ॿियनि शोबनि में सुधारा आणे रहिया आहियूं। आलमी रेटिंग एजेंसियुनि पाकिस्तान में मुआशी इस्तेहकाम जो एतिराफ़ कयो आहे। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त पाकिस्तान दुनिया लाइ सामूंडी ट्रेड रूट साबित थींदो। पाकिस्तान विच ॾखण ऐं विच ओभर जे विच में वापारी मर्कज़ बणिजी सघे थो। कराची पोर्ट, पोर्ट कासिम ऐं ॿियनि बंदरगाहनि खे जदीद बणाए रहिया आहियूं। कराची में मैरीटाइम एक्सपो खे ख़िताब कंदे एहसन इक़बाल वधीक चयो आहे त पाकिस्तान मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी लाइ पुरकशिश हंध आहे। तवानाई, IT ऐं मादनियात में सीड़पकारी जा मौक़ा आहिनि। सिंध में कमंद जो अघु तय करण लाइ शुगर कैन बोर्ड जो इजलास सुभाणे तलब। शुगर मिल मालिक ऐं आबादगार अॻवान इजलास में शिरकत कंदा। अघु बाबति तजवीज़ूं वरितियूं वेंदियूं। आबादगारनि कमंद जो फ़ी मण अघु 600 रुपया करण जो मुतालबो करे छॾियो। सूबे जे 37 मां 3 शुगर मिलूं हिन साल बि न हलंदियूं। 34 फाल शुगर मिलनि मां रुगो 7 शुगर मिलनि चिमनी ॿारी आहे। हैदराबाद में औरत मुबैना तौर तशद्दुद करे क़तल। वारसनि पारां मुड़ुस मथां इल्ज़ाम। कासमाबाद जे लंडन टाउन वारे इलाइक़े में घर मां 30 वरनि जी औरत सुम्बुल जो लाश मिलियो। औरत जी वालदा नूरुल निसा डिशक चयो आहे त संदसि धीअ जे 8 साल अॻु दीदार जतोई सां शादी थी हुई। संदन नाठी दीदार जतोई 4 ॾींहं अॻु ॿी शादी कई आहे, जंहिं ते एतिराज़ करण तां हुन असांजी न्याणी खे तशद्दुद करे क़तल कयो आहे। जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। कानपुर मारवे जो ॻोठ ते हथियारबंदनि जो हमिलो, नौजवान क़तल, औरत ज़ख़्मी। पीर बरी वारे इलाइक़े में ॻोठ केहर बोज़दार ते हथियारबंदनि हमिलो करे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में 35 वरनि जो मीर मोहम्मद बोज़दार थॾे ते मारिजी वियो। औरत सुगरा बोज़दार ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जो कारण मालूम नाहे थियो, जांच कई पई वञे। सिंध यूनिवर्सिटी जामशोर में सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन जे सर ते पैगाम अमन रैली। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि आर्ट्स फैकल्टी खां सेंट्रल लाइब्रेरी ताईं रैली कढी। शागिर्दनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी जे हॉस्टलनि मां फोर्सिस खे हटाए तालीमी इदारनि में शागिर्दियाणनि खे हिरासा करणु बंदि कयो वञे। बोज़दार वॾा वेझो घर अंदर मासूम निंगरी। सूज़गी जो झंगलो मथां किरण सबबि फौत। ॻोठ कादिर बख़्श सियाल में रांदि कंदे 6 वरनि जी गुडी सियाल मथां झंगलो किरी पियो। ज़ख़्मी थियल निंगरी गंबड़ जी गिम्स अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो।